बदअमनी, दहशतगर्दी, गुंडागर्दी, प्रिया कुमारी के सिंध नेशनल पार्टी पारां सिंध में वधंदड़ बदअमनी के ख़िलाफ़ ऐं न्याणी प्रिया कुमारी की आज़ादी लाइ सुरागो टाउन कराची SNP हाउस में बिस्मिल्लाह चौक ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे की अगवानी सिंध नेशनल पार्टी के सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी, न्याज़ बुलेदी, DM खासकेली, सरदार लिगारी ऐं ॿियनि कई। मुज़ाहिरीन GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त अॼु जी जेका असांजी इहा रैली आहे सिंध नेशनल पार्टी जी, सिंध में वधंदड़ बदअमनी ऐं प्रिया कुमारी सिंध जी न्याणी जेका 23 महीननि खां अगवा थियल आहे, धाड़ेलनि जे चंबे में आहे, उन जी बाज़ियाबी ऐं बदअमनी जे ख़िलाफ़ असांजी अॼु ही रैली आहे। असां मुतालबो था करियूं, मुतालबा त हमेशह कंदा रहिया आहियूं, पर उन मां को बि खड़ तेल न निकितो आहे। पर हींअर आख़िरी असां वायरिंग था ॾियूं हुक्मराननि खे, मौजूदा हुक्मराननि खे। साबिक़ा जेके हुक्मरान आहे उहे त हुआ ई करप्ट, पर जेके ही हाणे खीर सां धोतल आया आहिनि, जेके चवनि था त असां सिंध में अमन अमन आणींदासीं ऐं सिस्टम खे दुरुस्त कंदासीं, असीं उन्हनि खां मुतालबो था करियूं। सिंध उन्हनि खां मुतालबो थी करे, सिंध नेशनल पार्टी उन्हनि खां मुतालबो थी करे त फौरी तौर ते प्रिया कुमारी सिंध जी न्याणी आहे, 23 महीननि खां अगवा थियल आहे, धाड़ेलनि जे चंबे में आहे, उनखे फौरी तौर ते आज़ादु करायो वञे ऐं सिंध में जेका वधंदड़ बदअमनी आहे उन ते कंट्रोल कयो वञे। असीं सम्झूं था त ही सिस्टम नाकाम थी चुको आहे। सिंध में हथ वठी ॼाणी वाणी बदअमनी कराए सिंध जो अमन ख़राबु कयो पियो वञे। सिंध में खाना जंगी हणाइण जी हिकिड़ी साज़िश थी रही आहे, जंहिंखे सिंध जा पुरमन माण्हू, सिविल सोसाइटी, सहाफ़ी ऐं ॿिया जेके बि सियासी समाजी वर्कर आहिनि नाकाम बणाईंदा। छा सिंध बदअमनीअ जो ठीको खयो आहे? पनाहगीरनि जो बोझ बि सिंध ते, ऐं जेकॾहिं डाकू राज बि सिंध ते, सरदारी निज़ाम लागो बि सिंध ते। आख़िर सिंध जे माण्हुनि जो कसूर आहे कहिड़ो? न सिंधी माण्हुनि जूं इज़तूं महफ़ूज़ आहिनि, न सिंधी माण्हुनि जूं मिल्कियतूं महफ़ूज़ आहिनि, न वरी सिंधी माण्हुनि जूं जानियूं महफ़ूज़ आहिनि त हू को सुकून सां घुमी सघनि, कारोबार करे सघनि, रोज़गार करे सघनि। हिकु तरफ़ महांगाई चोट ते चाढ़े छॾी आहे, हुक्मराननि ॿिए तरफ़ ते बदअमनी, ॿाहिरि निकिरण जे लाइ माण्हू तयारु कोन्हे। 3-4 ज़िला सिंध जा कंधकोट, कशमोर, जैकबाद, शिकारपुर, कंबर, शदादकोट नोगो एरिया बणियल आहिनि, जिते हर माण्हू खे आए ॾींहुं अगवा कयो थो वञे। धाड़ेल अगवा करे माण्हू खे वीडियो लाइव ते ॻाल्हाए ऐं भुंग घुरी रहिया आहिनि, रियासत खे चैलेंज करे रहिया आहिनि, पर रियासत अञा ताईं ख़ामोश आहे। आख़िर असीं पुछण था चाहियूं रियासत खां त छा धाड़ेलनि जा तव्हां खां वधीक हथ सघारा आहिनि? हुननि जे पोयां कहिड़ा हथ आहिनि जिन खे तव्हां ख़तमु नथा करे सघो, जिन खे तव्हां गिरफ़्तार नथा करे सघो? जेकॾहिं तव्हां धाड़ेलनि खे गिरफ़्तार नथा करे सघो, उन्हनि खे का बि सज़ा नथा ॾेई सघो, त पोइ तव्हांखे हुकुमरानी करण जो बि हक़ु न आहे। फौरी तौर ते तव्हां इस्तीफ़ा ॾेई छॾियो, माण्हुनि खे चयो बाबा तव्हां पंहिंजो तहफ़ुज़ पाण कयो, असीं नाकाम थी चुका आहियूं, त पोइ मां सम्झां थो तव्हां ते का मयार न आहे। असीं सिंध हुकूमत खां, मौजूदा जेका सिंध हुकूमत आहे इहा खीर सां धोतल, असीं उन खां चीफ जस्टिस, आर्मी चीफ ऐं ॿियनि वसारनि इदारनि खां इहा घुर था कयूं त महिरबानी करे सिंध जी न्याणी प्रिया कुमारी मासूम जेका 23 महीननि खां अगवा थियल आहे, धाड़ेलनि जे चंबे में आहे, उनखे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे, सिंध मां बदअमनी ख़तमु कराई वञे।